नियाज़ ममरू KTN न्यूज़ नारो। नाज़िन सुल्तानकोट भरिसां जवाबदार बाह ॾेई कणिक जो देरो साड़े छॾियो आहे, जॾहिं त मुतासिरनि पारां इंसाफ़ जी घुर कई पई आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इसरार चांडियो। जीअं त नाज़रीन सुल्तानकोट ऐं भरपासे में बदअमनी वधी वई आहे। सिकंदर अली केहर जे 15 जॾहिं बि जेको कणिक जो देरो हुयो उनखे नामालूम शरपसंदनि बाहि ॾेई पंहिंजो फ़िरार थिया आहिनि। ही पोरियत परेशान आहे, एहतजाज करण ते मजबूर आहे। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तेरे खे बाहि लॻो आहे, सभु ग़रीब ऐं असां मिसकिन बचा ॿार मारिया पंहिंजा, पोइ असांजे दाफ़ इलाज न थियो आहे। हिन मतिलबु ताईं वन बन सड़ी वियो, हाणे असांजा बचा छा खाईंदा, छा कंदासीं। असां एप्लीकेशन बि जेका आहे त कई आहे, पर असां नामालूम ॼाणायो आहे जेका त असां हुनखे सुञाणे न सघियासीं। राति जो टाइम हुयो, असांजी पुलिस खे इहा अपील आहे त असां ग़रीबनि सां मदद करे असांखे पंहिंजो इंसाफ़ ॼाणाए, शरपसंद खे पकिड़े असांखे इंसाफ़ ॼाणाए। असांजी पुलिस खे अपील आहे। नंढा वॾा बचा लोड़े लोचे रखूं था, बदअमनी वधी वई आहे। जेको अचे थो फेड़नि खे बाहियूं ॾिनी साड़ियूं थो वञे। असांजो सफ़र गुज़र अॻे ई लॉकडाउन में तंग आहे। राता कुएं दहां था कयूं, टियों दफ़ो असांजे इहो हिन एरिया में वाक़ियो थियो थो वञे, को बि अमन न थियो आहे। टियों चकर आहे सुल्तानकोट में, बाहि बि लॻी आहे, हिटियों चकर आहे। अॻे कुझु बि न हो, असां पुलिस को सपोर्ट न थी करे, न अचे थी न वञे थी। जीअं त तव्हां साम्हूं ॾिसो था पोइ बाहि लॻियल आहे, त टियों चकर न असांजा पुलिस कोऑपरेट थी करे, न का शइ करे थी। असां कई चकर मतिलबु चई बि चुका आहियूं त असां ग़रीबनि जे फेड़नि खे बाहि थी ॾिनी वञे। वेतर तव्हां ॾिसो था जीअं त लॉकडाउन आहे महीने खां पहिरीं मिसाल गुरबत वधी वई आहे। वेतर असांजा जीअं सालाना आना ॿार बचो लोड़ींदो आहे, कंदो आहे, मिसाल उन जे वरी पंहिंजो हे अची राति जे टाइम ॿियों टियों पहिरियों आहे असांजो साड़ियूं था वञनि राति जे टाइम। अलाए केर बि आहे, अलाए केर बि मिसाल ईअं आहे त असांजी पुलिस खे वधि में वधि अपील आहे त महिरबानी करे असांजा कोऑपरेट करे। मुंहिंजी SP साहब शिकापुर के भी अपील है, DSP सुल्तानकोट के भी अपील है, और SHO सुल्तानकोट भी वरी अपील है। तव्हांखे वटि NCU भी कटियूं पयूं आहिनि, हर शइ तव्हां कटी पई आहे, पर असांखे इन ते का कार्रवाई नज़र न आई आहे। कढियो वञे त कल्प्रिट्स कहिड़ा आहिनि त उनखे जाचियो वञे त जीअं ख़बर पए त मसइलो आहे छा, त केर थो करे त उनखे इन ॻाल्हि जी ते पुॼो वञे। कोट सुल्तान में ग़रीबनि लाइ नाइंसाफ़ी थी वञे। टियों चोथों दफ़ो उन्हनि जे साल ई महिनत खे पाणी था विझी वञनि बाहि ॾेई करे। ये मुनाफ़िक टंगियो, महिरबानी करे। नाज़रीन अवां हिन ॻोठाणनि ऐं मुतासिर जेको सिकंदर केहर आहे उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि इहो मुतालबो कयो आहे त असां इंसाफ़ कयो वञे। नर नर महकती खुशबू के साथ लार्क